SHO कासमाबाद असांखे मोतमार धमकियूं भी ॾिनियूं। वालिद साहब मुंहिंजो पाण जेको आहे सो पुलिस में आहे, पर हिकिड़ी नंढी पोस्ट ते आहे। सो उनखे भी जाली केस में जेको आहे हाफराई करण जी धमकी ॾिनी वई आहे SHO कासमाबाद जे तरफ़ां। असांखे भी मोतमार जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। वॾी महिरबानी। एजाज साहब, हीउ जेको शिदी ॻोठ में जेको प्लाट ते जेको कब्ज़ो थियो आहे, जेको ही शिदी ॻोठ में प्लाट ते तुंहिंजा ऐं जेको हिन जो गोपांगन जो, इन में हू जेको फरहान तुंहिंजो आहे, तुंहिंजो उन अवां ते इल्ज़ाम आया आहिनि। उन जो चवणु आहे त SHO कासमाबाद उन्हनि सां कब्ज़े वारनि सां उन सां मिलियल आहे। अच्छा अच्छा, उहो पंहिंजो उनजो इहो बि चवणु आहे त एजाज़ SHO जेको कासमाबाद आहे उहो फरहान तुंहिंजो ऐं मुंहिंजे बाबा खे उन धमकियूं ॾिनियूं आहिनि। छा इहा हक़ीक़त आहे या इल्ज़ाम आहिनि? अच्छा, अवां यानी अवां इन मामले में अवां जी का भी को भी ना इंटरफेयर ईअं? ठीक है, महिरबानी। ही कासमाबाद शिदी ॻोठ में जेको तुंहिंजा ऐं जेके गोपांग जो प्लाट जो जेको मसलो हले पियो, इन बाबति अव्हांखे का ॼाण आहे छा? ॼाण आहे त उहो वकील याकूब गोपांग जी सर, ऐं उन जा 100% कागज़ रजिस्ट्रियूं खाता सभु ओके आहिनि, 100%। ठीक सर। अगली सिविल जज सेशन ताईं वियो आहे, उतां उन हारायो आहे। ऐं हूअ बि 100% मुख्तियार जूं असिस्टेंट कमिश्नर जूं रिपोर्टूं खाता सभु उन याकूब गोपांग जे नाले सां। वरी उन खातो करे ॾिनो पंहिंजी ज़ाल जे नाले। हाणे उहो सॼो खातो हर शइ हुनजे नाले सां आहे। अच्छा, हाणे ही हुन वटि हा कब्ज़ो आने थी। ठीक सर। मुंहिंजो को न को हू माइट न को हू माइट आहे। हुनजो खाता रजिस्ट्रियूं हर शइ हुनजे नाले सां ऐं कब्ज़ो बि हुनजे नाले हुन वटि आहे। ठीक आहे सर। अच्छा, ही फरहान तुंहिंजो जो चवणु आहे त SHO कासमाबाद ऐं फज़ुल कादर मेमण उन्हनि गोपांगनि सां मिलियल आहिनि। न न न न न छो फज़ुल कादर छो कंदो? अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी हुनजी इज़त आहे, हिकु साख आहे या कंहिंसां न हू मुंहिंजो चाचीअ जो पुटु आहे न हू मुंहिंजे चाचीअ जो पुटु आहे। ऐं छो मिलंदो? अलाह करे कुझु न मूंखे कहिड़ी मां ख़ुशबू हूंदी या मुंहिंजी छा नेचर आहे। ऐं हुनजा खाता हर शइ तव्हां भले वञी ॾिसो, हुन खां फोटो कॉपी चेक कराए वठो गोपांग खां। हू लाशारी आहे न, हुनखे जो वही तुंहिंजो प्लाट आहे न। हलो जी सर, जी जी ॿुधां पियो जी। त हुनखे जो भई खातो तूं पंहिंजो सतो फार्म ॾेखार, मुख्तियार काग़ज़ जो सतो फार्म ॾेखार। ठीक आहे। चवण सां त मुंहिंजो सॼो हैदराबाद मुंहिंजो आहे, सॼी कराची मुंहिंजी आहे। मुंहिंजी त कान थींदी न। सही। पाण तव्हां अमीन थी वियो, तव्हां पाण अमीन थी वियो। चवण सां त भई मुंहिंजो कासमाबाद सॼो मुंहिंजो आहे, मुंहिंजो त कोन थियो न। खाते ते अॻो न सतो फार्म मुख्तियार जूं असिस्टेंट कमिश्नर जूं। हू वकील माण्हू आहे, कानून जो पाबंद आहे। हू छो कंदो हराम भाई? सर वॾी महिरबानी, सर वॾी महिरबानी। फज़ुल कादर मेमण साहब वॾी महिरबानी। न न न थैंक यू। माण्हू कंहिंसां नाइंसाफ़ी पराई प्रॉपर्टी कंहिंजी बि हुजे उन ते थोरी कब्ज़ो कबो। वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। थैंक यू। भाउ आहियो, मुंहिंजा साईं आहियो, माण्हू छो दुर थींदो? दुर थी पोइ न, ख़ासि करे प्राइवेट प्रॉपर्टी ते केस जंहिंजो हक़ आहे हुनखे मिलणु खपे। थैंक यू। मां फरहान अली तुंहिंजो रिहाइश शिदी ॻोठ नज़दीक मामा रिंद होटल। जीअं त असांजो प्लाट आहे मामा रिंद होटल शिदी ॻोठ सां बिल्कुलु बराबरि में, जंहिं ते कुझु अरसो पहिरियों 5-6 महीना पहिरियों याकूब गोपांग जेको आहे कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो, त उनखे वञी असां रोकियोसीं। ओपन कमर्शियल प्लाट आहे, को दीवार वग़ैरह नाहे ॾिनल। उहो मसइलो हली रहियो आहे कोर्टुनि में बि। ऐं कमिश्नर जी जेका लेटेस्ट आहे उहा रिपोर्ट इहा आई आहे त जेको याकूब गोपांग क्लेम थो करे त कागज़ उन वटि आहिनि, उहे कागज़ उन जा कूड़ा आहिनि। उहो कमिश्नर जी रिपोर्ट आहे 6 अप्रैल जी लेटेस्ट रिपोर्ट आहे। ऐं उन अॼु जेको आहे सो कासमाबाद SHO कासमाबाद जी मदद सां
पुलिस जी गाॾियुनि समेत हिते अचे कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे ऐं सुबुह लाकूं कमु कराइण जेको आहे शुरू कयो आहे, हुन दीवार खणाइण शुरू कई आहे। SHO कासमाबाद असांखे मोतमार धमकियूं बि ॾिनियूं आहिनि। वालिद साहब मुंहिंजो पाण जेको आहे सो पुलिस में आहे, पर हिकिड़ी नंढी पोस्ट ते आहे, सो उनखे बि जाली केस में जेको आहे हाफ़राई करण जी धमकी ॾिनी वई आहे SHO कासमाबाद जे तरफ़ां। असांखे बि मोतमार जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। जीअं त अॼु आचर जो ॾींहुं आहे, अॼु आचर ते हर कोर्ट हर इदारो सभु कुझु बंदि हुयो, तंहिं करे हिननि अॼोके ॾींहं ते इहो गैरक़ानूनी कमु जेको आहे सो सर अंजाम ॾिनो आहे। कब्ज़ो करण जी कोशिशि कई अथनि। हिन महिल बि कमु हली रहियो आहे दीवार जो, जॾहिं त हुननि वटि का कागज़ को अथेंटिक हिकिड़ो पेपर कोन्हे को। असां वटि रजिस्ट्री आहे, असां वटि हर क़ानूनी कागज़ आहे, कोर्टुनि में इहे केस हलंदड़ आहिनि। हिन महिल बि जेको आहे सो असांजी सिविल जेका केस आहे उहा दर्ज थियल आहे कोर्ट में, पर हो कंहिं बि शइ खे याकूब गोपांग नथो मञे। हो पैसे जे ज़ोर ते, पंहिंजी ॾाढाई जे ज़ोर ते हिन महिल SHO कासमाबाद हुनजो भाङे भाईवार लॻो पियो आहे। बिल्कुलु हो जेको आहे फुल सपोर्ट में आहे, SHO जेको आहे याकूब जी सपोर्ट में आहे। हो कंहिंखे बि नथो मञे। हिन महिल सिर्फ़ु हो राशि जेको आहे अफ़सर आहे, जेको पैसनि जे ज़ोर ते सिर्फ़ु हो बदमाशी करे। हिन महिल बि सिविल कपिड़नि में हुन प्लाट ते माण्हू जेके आहिनि विहारिया आहिनि, पुलिस वारा आहिनि, पर सिविल कपिड़नि में हथियारनि सां वेठा आहिनि। त असांखे हूअं ई हिननि धमकियूं ॾिनियूं त जे प्लाट ते आया आहियो त तव्हां सां सुठो न थींदो, ते क़दम खयां आहिनि, पर असां वटि ॿियो को बि हिन महिल हल कोन्हे को। बराए महिरबानी पुरअमन शहरी आहियूं ऐं हिते शीदी ॻोठ जा कासमाबाद जा तक़रीबन असांखे 20-25 साल थी विया आहिनि। असां हितां जा रहियाशी आहियूं। इहा रजिस्ट्री असां वटि आहे हिन प्लाट जी, हर अथेंटिक कागज़ हर फॉर्म ते असां अचण लाइ तयारु आहियूं। किथे बि हे हलियो आहे डिस्ट्रिक्ट बार ते वियो कंप्लेन करणु, उते कूड़ो साबित थियो। हे DIG प्रीवियस DIG साहबु हुयो हैदराबाद में, खरल साहबु, उन वटि हिन असांखे छिकरायो, उन वटि असां कागज़ पेश कयासीं। हे बेइज़तियो थी उतां निकिरी, महिल हल कोन्हे को। बराए महिरबानी पुरअमन शहरी आहियूं ऐं हिते शीदी ॻोठ जा कासमाबाद जा तक़रीबन असांखे 20-25 साल थी विया आहिनि। असां हितां जा रहियाशी आहियूं। इहा रजिस्ट्री असां वटि आहे हिन प्लाट जी, हर अथेंटिक कागज़ हर फॉर्म ते असां अचण लाइ तयारु आहियूं। किथे बि हे हलियो आहे डिस्ट्रिक्ट बार ते वियो कंप्लेन करणु, उते कूड़ो साबित थियो। हे DIG प्रीवियस DIG साहबु हुयो हैदराबाद में, खरल साहबु, उन वटि हिन असांखे छिकरायो, उन वटि असां कागज़ पेश कयासीं। हे बेइज़तियो थी उतां निकितो, हे कूड़ो निकितो उतां। हिन वटि जेके कागज़ आहिनि JRS बिल्डर जा, उहे जाली आहिनि। उन जी हीअ लेटेस्ट रिपोर्ट आहे जेका कमिश्नर कढी आहे 6 अप्रैल 2022 ते, कुझु ॾींहं पहिरियों कमिश्नर जी। ऐं हे असांजे नाले ते बोर्ड ऑफ रेवेन्यू जो ओरिजिनल जेको आहे सो सर्टिफिकेट आहे, हे असांजे नाले ते प्लाट आहे। हिन महिल बि हीअ डेटा जेका आहे सा वेबसाइट ते मौजूदु आहे। जीअं त याकूब गोपांग हिन महिल जंहिं प्लाट में रहे थो, पाण जंहिंमें घर ठहियलु अथसि, प्लाट नंबर 17 वकार टाउन फेज़ 2 कासमाबाद, उहो पाण ॿियो कंहिंजे फ़हीम अख्तर नाले प्लाट आहे, फ़हीम अख्तर नाले मालिक जो प्लाट आहे, उन ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। माना हिन याकूब गोपांग जो कमु ई इहो आहे त ॿियनि जे प्लाटनि ते कब्ज़ो करे, अॾावत करे, या त उहो सेल करणु आहे या त उन ते पाण रिहाइश आहे। हे आहे नोटिस जेको याकूब गोपांग जे दर जे ॿाहिरां लॻल आहे। हे मुख़्तियारकार जो नोटिस आहे। हे याकूब गोपांग जेको आहे जंहिंमें रहियल आहे, हिन महिल रही रहियो आहे, उहो प्लाट बि कंहिं ॿिए फ़हीम अख्तर नाले माण्हू जो आहे। जीअं त मां अपील करे रहियो आहियां त मुंहिंजे वालिद साहब खे, वॾे खे, मुंहिंजे वॾे भाउ खे असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि SHO कासमाबाद जे तरफ़ां। असांजी जान खे को बि नुक़सानु थिए थो सुभाणे, उनजो ज़िम्मेदार सिधो SHO कासमाबाद आहे। असां ते ॿियो कंहिंजो बि प्रेशर न आहे। हिन महिल असां सां कंहिं बि न आहे ॻाल्हायो, सिर्फ़ु SHO कासमाबाद मुंहिंजे वालिद साहब खे बि धमकाए रहियो आहे। कल्ह राति उनखे SHO कासमाबाद जेको आहे थाणे कासमाबाद ते घुराए धमकियूं ॾिनियूं आहिनि। चयो अथई त मूंखे DIG जो हुकुम आहे त उते मां कूड़ा केस करे हाफ़ फ्राई कंदुमि। असां पुरअमन शहरी आहियूं। असांखे हिते रहंदे 25 साल थी विया आहिनि। असां सॼो पाड़ो असांखे सुञाणे, सॼो शीदी ॻोठ, इवन अधु कासमाबाद असांखे सुञाणे। असां अहिड़ा न आहियूं। असां ते को न केस आहे हिन महिल ताईं, न का ॻाल्हि न मुहाड़। अॼु खां पोइ सुभाणे को बि केस थिए थो, उनजो ज़िम्मेदार जेको आहे SHO कासमाबाद हूंदो ऐं उहो कूड़ो केस थींदो। हिन महिल असां ते को केस कोन्हे, का गिरफ़्तारी कोन्हे का असां ते, पर हे जेको बि असां क़दम हिन महिल खणी रहिया आहियूं सोशल मीडिया जे तरफ़ सां, अगरि इन खां पोइ असांखे कुझु बि थिए थो त उनजो ज़िम्मेदार सिर्फ़ु SHO कासमाबाद आहे, ॿियो केर बि कोन्हे को।